जेको खटे आयो खैर सां कंहिंजी सिंध समूरी सूहा जेको खटे आयो खैर सां आयो लाल सभई चओ झूलेलाल। सिक सां साईंअ जो नाम जपे जो, मन में माणे थो सौ सौ सुख बन में। प्रकृतिअ सां प्रेम करे जो, सोनू पसे थो सो पन पन में। 37 सवाल जो सही जवाब आहे ए। वरुण मंदिर में अखंड जोत स्थापित करणी हुई। सवाल 38 सुंदरदास जा गुरु भाउ केर आहिनि? ए बुड्ढा साहिब, बी सोमराय, सी गन्ना, डी मिल्क शाह। इन सवालनि जो सही जवाब राति जो 10 बजे ताईं कमेंट बॉक्स में लिखी सघो था। जेके कमेंट बॉक्स में सही जवाब लिखनि पिया उहे हिन नंबर ते पंहिंजो नालो ऐं शहर जो नालो लिखी मोकिलनि त उन्हनि खे सर्टिफिकेट ॾिनो वञे। जोत जगाए झूलण जा प्यारा, खुलंदा सभ जे भाग जा सितारा। सभई चओ जय झूलेलाल। सिंध मुझी शान, मां आया सिंधी या मुझी पहचान। तहज़ीब कल्चर ते या मूंखे ॾाढो मान। मां आया सिंधी या मुझी पहचान। असां आहियूं सिंधी आहे सिंध ते अमान। हिन मिटी ते पंहिंजी जान कुर्बान। सिंधी टोपी अजरक आहे पंहिंजो शान आहे सोच वॾी। इरादो आहे मज़बूत वधणो आहे अॻिते पकी करणी आहे रूट तोखे फुल आहे छूट जेको करणो थी कर। सिंधी असां हूं दिलेर पाण खे नाहे को फिकर। जग जग नज़र ईंदा सिंधी माण्हू तोखे वञी इंस्टाग्राम या तू टिकटॉक ॾिसे। नेवर गिव अप वारी सोच न तू रोके सघे। जज़्बो आहे दिल में ऑन फोकस आहे हिते। हाँ